हिकिड़ी एम्बुलेंस ते केतिरो ख़र्चो अची वेंदो आहे? तक़रीबन गाॾी जेकी आहे उहा करोड़ 10 लख करोड़ 15 लख ताईं। अॼुकल्ह डॉलर महांगो हो त उन जी क़ीमतूं वधी वियूं, पर तक़रीबन 90 लख खां मथे 1.25 लख ताईं गाॾीअ जी क़ीमत आहे ऐं 80 लख खां 90 लख ताईं 95 लख ताईं 70 ऐं 90 जे विच में इक्विपमेंट हूंदो आहे, जंहिंमें फैब्रिकेशन बि आहे ऐं इक्विपमेंट बि आहे। सो तक़रीबन 2 करोड़ 2.25 करोड़ जी हिकिड़ी गाॾी आहे। हिकिड़ी गाॾी इन आहे लाइ असांखे पंहिंजे दोस्तनि खे अवाम खे सभिनी खे ॿुधाइणो आहे त हीअ गाॾी तव्हांजे लाइ आहे, सो हिनखे पंहिंजो बि सम्झो ऐं ख़्याल बि रखो। असां कोशिशि कयूं था ख़्याल रखण जी। हीअ असांजी हिकु मुंहिंजे करे या तव्हांजे करे न आई आहे। हीअ नॉर्मल एम्बुलेंस आहे या ख़ासि को सीओ जी एम्बुलेंस आहे? हिन में पेशेंट बि वञनि था न, सो हीअ को असांजी ख़ासि ॾेखारण वारी एम्बुलेंस न आहे। तव्हां हीअ किथे बीहंदो त अहिड़ियूं तव्हांखे जेके बि 371 एम्बुलेंस आहिनि उहे सभु तक़रीबन अहिड़ियूं मिलंदियूं। सो इहो रहियो एम्बुलेंस जेको आहे उहो असां ॾिठो त केॾो माशाल्लाह सां ज़बरदस्त मेंटेन आहिनि।